तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची में डिफेंस फेज़ 7 में फायरिंग के वाक़े में हिकु ॼणो जेको ज़ख़्मी हुयो उन दम ॾेई छॾियो आहे। मारिजी वैलन जो अंग 3 थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, असां सां शेयर कयूं पिया। डिफेंस फेज़ 7 में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गाड़ी ते अंधाधुंध फायरिंग कई। PPMPA असलम अबड़ो जो भाउ अकरम अबड़ो ऐं संदसि पुट शहरियार क़तल थी विया आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंद हिक खां वधीक मोटरसाइकिलुनि ते सवार हुआ। वाक़े में 2 क़िस्मनि जा हथियार इस्तेमाल कया विया। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। MPA असलम अबड़े जे भाउ अकरम ऐं भाईचे शहरियार अबड़ो अस्पताल में दम ॾिनो आहे। ज़ख़्मी इरशाद पंवर बि ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾेई छॾियो आहे। हथियारबंद हिक खां वधीक मोटरसाइकिलुनि ते सवार हुआ। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि 2 तरफ़नि खां फायरिंग कई। 30 खां मथे फायर कया विया।